शाहीन कंप्यूटर सेंटर पिथोरो में पढ़ंदड़ शागिर्दनि खां वरितल टिमाही टेस्ट जे रिज़ल्ट जे हवाले सां प्रिंसिपल ग़ुलाम क़ादर आरिसर जी मेज़बानी हेठि हिकु मुख़्तसिर तक़रीब कोठाई वई। तक़रीब में उस्तादनि, शागिर्दनि, नशारिन पारां वॾे अंग में शिरकत कई वई। उन मौक़े ते पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दाणियुनि में शील्डूं, ट्रॉफियूं, मेडल पिणु ॾिना विया। तक़रीब में शरीक मुअज़्ज़िज़ महिमाननि जो चवणु हो त पिथोरे जहिड़े पुठिते पियल इलाइक़े में हिकु बहितरीन रजिस्टर्ड शाहीन कंप्यूटर सेंटर जी सहूलियत मौजूदु हुजण ते असांखे तमामु घणी ख़ुशी महसूस थी आहे। उन खां वधीक ख़ुशी जी ॻाल्हि इहो आहे जो हिन सेंटर में छोकिरनि सां गॾु नियाणियूं बि कंप्यूटर जो कोर्स करे रहियूं आहिनि। असां सभिनी खे घुर्जे त पंहिंजे औलाद खे, ख़ासि करे नियाणियुनि खे निसाबी तालीम सां गॾु हिन जदीद तौर में कंप्यूटर जो कोर्स लाज़मी करायूं। हुननि जो वधीक चवणु हो त कंप्यूटर जो कोर्स हाणे हर शोबे में लाज़मी करार ॾिनो पियो वञे, तंहिं करे कंप्यूटर जो कोर्स तमामु ज़रूरी आहे। हीअ तालीम सां गॾोगॾु हिकु बहितरीन हुनर जो ज़रियो पिणु आहे, जंहिंसां माण्हू पंहिंजो रोज़गार बि करे सघे थो। प्रोग्राम जे आख़िर में आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे शाहीन कंप्यूटर सेंटर पिथोरो जे प्रिंसिपल ग़ुलाम क़ादर आरिसर, उस्ताद मोहन लाल, उस्ताद जीवत कुमार पारां सिंध जी सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिविज़नल ब्यूरो चीफ।